सुन्नी जी माना है सुन्नत ते हलण वारो। सुन्नी उनके सॾिबो आहे जेको पाक नबी सां पंहिंजे सिर खां वधीक प्यार रखण वारो। सुन्नी उहो आहे जंहिंजे सीने में मदीने वारे साईं जी मोहब्बत इश्क उल्फत समायल। सुन्नी उहो आहे जंहिंजे सीने में सोने लजपाल नबी जे अहल बैत अतहार जी मवद्दत मोहब्बत ऐं उल्फत समायल। सुन्नी उहो आहे जेको मदीने वारे साईं जे सभिनी असहाबन सां प्यार रखण वारो। नबी सोने जे कंहिं बि असहाबी के घट न जाने, ऐब चीनी नुक्त चीनी न करे, बल्कि इएं चवे त मदीने वारो साईं जी पाण सोनो त उन जा असहाबी भी सोना, महबूब पाण शान वारा त उन जा अहल बैत भी शान वारा त उन जा असहाब भी शान वारा। जेड़ो पुनल पाण तेड़ी सिटरा साथ। सुन्नी उनके चेबो जेको अल्लाह जे सभिनी दोस्तन वलियन कामिलन जी मोहब्बत मन में रखे, उन्हनि सां अकीदो सुठो रखे, अल्लाह जे कंहिं बि वलीअ जे शान में बेअदबी गुस्ताखी न करे। इहो सुन्नी मां समझा तो गर्मी तव्हांखे मुंझाए विधो आहे। गर्मी ॿियो वरी शामियानो हवा बि कोन थी लॻे। पर अॼु जेकॾहिं हिन महफ़िल में क़ुरान ऐं हदीस जे ॿुधण में तव्हांजे बदन मां पत्थर निकिरी पियो, मदीने वारे साईं जी हदीस आहे त अल्लाह जे राह में जंहिंजे बदन मां पत्थर निकिरी पवे उन बदन तां जहन्नम जूं बाहियूं मार। इन जिस्म के जहन्नम न साड़ींदो जे जिस्म मजा अल्लाह जे रस्ते में पत्थर जा कतरा निकिता। क़यामत जे ॾियारे में हर मुजरिम पंहिंजे पत्थर में पुसियल हूंदो, हर माण्हू खे पत्थर वकोड़े वेंदो। पर हिन मजलिस में अचण वारा उन्हनि खे पत्थर न हूंदो, पत्थर जेको हिते निकिरो उते इहे अल्लाह जे अर्श जी छांव में हूंदा। अलाए काथे हूंदा? अल्लाह जे अर्श जी छांव में हूंदा, जेके अल्लाह जे कुरान ॿुधण जे लाइ, नबी जी हदीस ॿुधण जे लाइ अॼु भाड़ा भरे, किराया भरे, कम कारियूं सीड़ाए हेड़ी बरकतूं भरी महफ़िल में हाज़िर थियो ई हिन महफ़िल जो कदुर थींदी क़यामत जे ॾींहुं। इंशाअल्लाह तव्हां बि हूंदो, मां बि हूंदुसि। ॿुधाईंदो साईं त फ़कीर जेको फज़लाबाद में पंधरो कयो उन जो सिरो हीअ। अल्लाह करीम शल हिन मुहम्मदी जमायत खां दूर न करे, अहले सुन्नत में जियारे, अहले सुन्नत में मौत नसीब करे। छो त तिरकण ॾाढी आहे, माण्हू भटकिया था वञनि, माण्हू रस्तनि तां हटंदा था वञनि, को हेॾे लड़ी थो वञे, को होॾे लड़ी थो वञे। पर तूं पंहिंजे अक़ीदे ते ईअं क़ाइम थी वञ, ईअं ॼमी वञ जीअं जबल पंहिंजी जाइ ते मेखर थी।
जी शे हुंदी है ना टिश्यू पेपर हलकड़ो आ इनके हवा उड़ारे खणी वेंदी जी पर जेकॾहिं हीरो पियो हुजे न हीरो पत्थर आ हीरो को पत्थर माए वो हीरो वज़नी गरो हुंदो आ वो जे पियो हुंदो हवाऊं उनके चोरींदियूं न उनके हेडे होडे लोॾींदियूं न हीरो पंहिंजी जाइ ते पक्को पुख्तो साबित कायम सुभान अल्लाह तव्हां कख नायो जो हेडे हवाऊं उॾारनि केॾी महिल हेडे हवाऊं उॾारनि तव्हां हीरा आहियो इंशाअल्लाह तव्हां हीरा आहियो भली तूफान लगन हवाऊं लगन झकड़ अचनि झोला अचनि पर पंहिंजे दिल पर नबी जो दर न छॾिबो मुस्तफा करीम जे बचड़नि जो हाल बेतन जो दर न छॾिबो हुजूर जे असहाबनि जी गुलामी न छॾिबी पीर हितां न हटंदो पोइ पीर हितां न हटंदो पोइ तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर छॾींदो अरबीअ जो दर मुर्शिद जो दर केर छॾींदो दिलबर जो दर केर छॾींदो संदो सूर हज़ार यार संदो सूर संदो सूर हज़ार यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर केर छॾींदो चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों मदीने वाले साईं फरमाया त जंहिं बि ईमान जी लज़्ज़त चखी आ ये हिकिड़ो ई जुमिलो समझण जहिड़ो ये फकीर माखी खणी आयो आहे शीशो सुभान अल्लाह माखी जे माखी चट्टी तंहिंखे ख़बर आहे त माखी जी बि का लज़्ज़त आहे माखी जी पंहिंजी लज़्ज़त आहे रूह अफ़ज़ा शरबत जी पंहिंजी लज़्ज़त आहे पर लज़्ज़तूं ज़बान सां बयान न थींदियूं आहिनि लज़्ज़तूं चखण सां ख़बर पवंदी आहे तव्हांखे समझाया दलील ॾियां यार माखी हेड़ी भली आहे हेड़ी लज़ीज़ आहे हेड़ी मिठी आहे तव्हां पंहिंजे ज़बान ते माखी जो कतरो रखंदव त तव्हांजो वात मिठो थी वेंदो तव्हांजी मिड़ी मिठी थी वेंदी मां तव्हांखे दलील ॾेई समझायां ॿुधंदो चवंदो हा बिल्कुलु साईं चवे थो पर जेकॾहिं इहा माखी में आंगुर ॿोड़े खणी चटाया माखी को वही को खबर पवंदी त माखी जी लज़्ज़त माखी जो मिठास चाहे माखी जो सूर ऐं सुकून चाहे मुंहिंजा दोस्तो लज़्ज़तूं समझाइण सां ख़बर न पवंदी आहे लज़्ज़तूं चखण सां ख़बर पवंदी आहे कुर्बान वञा मदीने वाले साईं जे लफ़्ज़नि ता साईं फरमाता ज़ाक तामुल ईमान ईमान जी लज़्ज़त ते चखी माखी मखण जी लज़्ज़त आ मिठन शरबतन जी लज़्ज़त आ लज़ीज़ खाधन जी लज़्ज़त आ तीअं ईमान जी बि हिक लज़्ज़त थींदी आ
ईमान जी बेक लज़्ज़त थींदी आ, लज़्ज़त थींदी आ, मसो थींदो आ। मुझा दोस्त जे वा सुर्की चखी आ तेके ईमान जे मज़े जी ख़बर। मदीने वाले साईं फरमायो जे ईमान जी लज़्ज़त चखिया वो कुफ्र दे मोटण ईमान जो रस्तो छॾण उनखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आ। इन कुत्तिअत औ हुर्रिकत भली उनजे जिस्म खे गफ़ा गफ़ा कयो वञे। जे ईमान जी लज़्ज़त चखिया जेकॾहिं उनजे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा कयो वञे त ईमान छॾे जिस्म गफ़ा गफ़ा कीमो कयो वञे। साईं फरमाइनि था इहो मुड़ंदो न मोटंदो न। भली बाहि जो मच ॿारे उनखे बाहि में उछलायो वञे। छॾ ईमान खे न त बाहि में साड़ींदासूं। साईं फरमाइनि था बाहि में सड़ण क़बूल कंदो पर पंहिंजे ईमान वारी राह न छॾींदो। अल्लाह करे शन उहा ईमान वारी चाशनी तोखे मूंखे खपई ईमान वारी लज़्ज़त खपई। हिन महफ़िलुन में आ, हिन मजलिसुन में आ, हिन ज़िक्र वारी जमायत में आ। खुदा जो कसम हर शइ जे लाइ को न को दुकान हूंदो आ। ठिकर कुंभार जे दुकान ते मिलंदो आ, लोहार जे हट ते मिलंदो आ, सुट पट मनिहार जे दुकान ते मिलंदो आ। पर ईमान जी लज़्ज़त मुर्शिद महबूब इलाही जो दरबार। सुभान अल्लाह। दुकाननि ते न वञ। जे वटि पटाटा रखिया आहिनि वाङण जी भिंडियूं रखियूं आहिनि उनखे वञी चई त मूंखे सोन जा 5 तोला ॾे। भाई वाङण खपनि त मां ॾियां, टींडा खपनि त ॾियां, मेहा मितेरा खपनि त ॾियां। सोन मूं वटि न आहे, सोन खपई त सोनार वटि वञ। मिठा हीरा खपनि त जौहरी वटि वञ। जिम इश्क़े मुस्तफा जी लज़्ज़त खपई, जे मदीने वारे साईं जे मोहब्बत इश्क जी चाशनी खपई, जे ईमान जी लज़्ज़त खपई त वञ के वली कामिल जे आस्ताने ते। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रुगे कलमो पढ़नो, रुगे नमाज पढ़नो, रुगे बिस्तरो कंध ते रखे वञी तबलीग करण या लज़्ज़त न आहे। ईमान जी लज़्ज़त अञा का ॿी शइ आहे। माण्हू नेने के समझो असां दाढ़ी रखी आहे, पटको ॿधो आहे, मस्जिद ठहिराई आहे, मदरसो ठहिरायो आहे, कंध ते बिस्तरो रखे तबलीग कई आहे, चिल्लो कमाया आहियूं, इहा ईमान जी लज़्ज़त आहे। तबलीगनि जी जमायत लथा ट्रेन में जा रेलगाड़ी में लथा नमाज जे लाइ असां नमाज़ी नमाज़ था पढ़ूं। अञा हिकिड़ी रकात पढ़ियो त गाॾी छुटी। इमाम भगी नमाज़ गाॾी वारो तकड़ो हुजे मिर्च खाई आयो घणा अचे तो गाॾी डोड़ाई त हे बि गाॾी सां नमाज़ हिकिड़ी रकात हथ में छुटी डोड़ंदा गाॾी जे पुठियां। मुझो मौला अली पे नमाज पढ़े दुश्मन तीर हुआ तीर पत
तीर बदन में लगूगा। इमाम जाफर सादिक साईं घर में नमाज था पढ़न, ओ जो तो घर दे पासे के बाहर दिया मानू टोड़दा आया। इमाम नमाज पढ़ियो घर के बाहर गया, पान इत्मीनान से नमाज पढ़दा रहा। मानू शहर कट्ठो थी वियो, पानी खणी आया बाहे उछाए वरतऊं, पोत पान इत्मीनान सजरे नमाज पढ़ी सलाम वराइन था। मानू जूसी सजे शहर में शोर हो गाओ हुल मची वियो, तवा के का परवाह ही न हुई। मानू बाहे उछाइण में हुया, तवा नमाज में हुयो। साईं फरमाइन प्या बा तवा बाहे पानी सा इन बाहे के पे उछायो, हुसैन जे बचड़े अखियुन जा लुड़कवाए जन्म जी बाह के पे उछायो। बड़ी नमाज तो मच्छर तो पैर में चकवाणी को खड़ाई वणन। हां वो जानवर है ना को कुश्ती वणंदो आ, लालो न तो गणा नमाज तो पढ़े मच्छर तो चकोणे। तो हमरा जो हाल हाल दिसते नमाजी की बिठवा नमाज में ओ मिठा ईमानदार सदाएन मोमिन सदाएन सोलवा, पान के दावा करन ईमान जी सोलिया, पर मोमिन थे त खबर पवे मोमिन उहो अचे ईमान जी चाशनी चखिया। सिर वने जिंद वने जान वने बच्चा को बान थियन निकाह जे सामो बचड़ा तड़पंदे जिंद कुर्बान कन, पर वो मुड़ंदो नाहे मोटंदो नाहे जे ईमान जी चाशनी चखिया। जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माता जो भरपूर तवज्जो चाहिए पूरे ध्यान के। बदर की जंग लगी पर मक्के जा मुशरिक हुया, हेडो मदीने वाला साईं 313 सहाबन सा गड बीठा हुया। परियों काफर हुया मुशरिक हुया, हेडो मोमिन हुया। ओद जी जंग लगी होडो काफर हुया हेडो मोमिन हुया। कुरैश जी जंग लगी होडो यहूदी हुया हेडो मुसलमान हुया। छा हुया? परियों यहूदी हुया हेडो मुसलमान हुया। सलेबी जंगू लगियूं परियों ईसाई हुया हेडो मुसलमान हुया। पर मुझा दोस्तों दुनिया में हिकड़ी अजीब जंग लगी आ जो हेडो मोमिन हिन होडो बि कलमे पढ़ण वारा मुसलमान सदाइण वारा आहिनि। पुट समझो या न समझो? इहो मार्को इहो मैदान करबला जो हेडो मोहम्मद करीम जो बचड़ो इमाम हुसैन पंहिंजे पूरे कबीले सुधो आहे। ऐं होडो काफ़िर नाहिन, यहूदी नाहिन, नसारा नाहिन, सिख नाहिन, कलमे पढ़ण वारा पाण के मुसलमान सदाइण वारा। फर्क समझो, फर्क समझो, हाँ फर्क समझो। हूं जंगू जंजा पटे नाला मु तव्हांजे साम्हूं खयां के जंग जे अंदर मुकाबले में
मुशरिक हैं, किथे मुकाबले में काफिर हैं, किथे यहूदी हैं, किथे नसारा हैं, पर ये जंग एड़ी आ जंहिंमें बिन्ही धुरिन वारा कलमे पढ़ण वारा है। कलमो बि हिकिड़ो आहे, हुसैन जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शिमिर जो कलमो बि इहो आहे, उमर बिन साद जो कलमो भी इहो आ, इब्ने जियाद जो कलमो भी इहो आ, यजीद जो कलमो भी इहो आ। सदाइन तो हू भी पाण के मुसलमान पिया, कुरान भी पढ़न पिया, नमाज भी पढ़न पिया, रोजा भी रखन पिया, पर मोहम्मद मुस्तफा जे बच्चन सां जंग भी करन पिया। जे कलमो पढ़ायो उन जे बच्चे सां तीर पिया चुटन, जे दीन सेखारियो, जे इस्लाम सेखारियो, अॼु उन जा बचड़ा बुखा ऐं उञारा रखिया हुआ। चवन पिया घोड़ा भली पानी पियन, कुत्ता पानी पियन, जानवर पानी पियन, पर मुहम्मद जे बच्चन के पानी न प्यार जो। ये मोहम्मद जी आला, ये हजरत इब्राहिम जो नस्ल, हजरत इस्माइल दा बच्चा है, जे जी सबील अजब सजी दुनिया ज़मज़म पी रही है। ज़मज़म के जारी करने वारन जा बच्चा, जे काबे के ठायो इब्राहिम खलील, इस्माइल ज़बी बैतुल्लाह के ठायो, काबे की तामीर कई, उन काबे जे तामीर करने वारन जा बच्चा जे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हन के कलमो पढ़ायो, दीन सिखायो, इस्लाम सिखायो, जे टुकरन ते पलिया हुआ, जे टुकरन ते पलिया हुआ, जे नीमक ते पलिया हुआ। हजरत इमाम हुसैन खेमे में अचन था, घर वाली रोए पई, बचड़ो नंढड़ो हुसैन अली असगरा उन जे करे तड़पी रहियो आहे, हिन जी ज़बान थी वरे खुश्क थी वई आहे, चपड़ा खुश्क थी विया आहिनि। इमाम हुसैन बचड़े के खणी फुरात नदी में हलन था, के पानी पियाया। जिरमन बचड़े के खणी फुरात में हलन था, 4000 लश्कर सफू बधियो, फुरात जे पानी ते पहरेदार बिठे। हुसैन तोखे पानी न ॾींदासीं, फरमायो तव्हांजी जंग मूसा है, 6 महीननि जे बचड़े अली असगर सां कहिड़ी जंग आहे। मुझा दोस्तों, हुरमला नाले हिकड़ो कम ज़र्फ कम वक्त ऐं हुरमला जो जेको सीरत ऐं हुलियो अचे थो त वॾी दाढ़ी में नक निरड़ ते सजदे जो निशान ठहियल हुयुसि। हुरमला निमाज़ी बि हुयो, मोहम्मद मुस्तफा जो कलमो भी पढ़ण वारो हुयो, पर अॼु मोहम्मद मुस्तफा जे बच्चे के पानी न पियो। हज़रत इमाम हुसैन वधंदा विया, फुरात जे करीब थींदा विया, हुरमला निशानो वठी पाक
अली असगर इमाम हुसैन जी गोद में आ झोली पाक में सीने सालायूं बच्चे के खड़ियों पिया वजन ऐ तीर जो निशानो वठी या किचिया मुबारक में जो तीर वही त गले में आर पार कूफी करबला में उते पानी ना प्यारी ने उते अली शाह के शहजादा सारी ने निकलो निहारी ने चढ़ो मीर मोहम्मद अरबी चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मुझा दोस्तों हजरत इमाम अली असगर उन हिकड़े तीर सा पंजे अब्बे जी गोद में दम परवाह पुट बच्चा ॾाढा सुठा हूंदा आहिनि औलाद ॾाढो प्यारो हूंदो आहे जेके बच्चा आहिनि पंहिंजे हियान ते हथ रखो ओॾीमहिल सैयदना इमाम हुसैन जे दिल मुबारक ते छा गुज़रियो हूंदो खेमे में अचनि था हजरत सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा अल बिदाया व निहाया जिल्द 8 सफ़ो नंबर 177 हाफिज इब्ने कसीर रिवायत जो आने तजेरी मल हजरत इमाम हुसैन खेमे में आया तो सैयदा ज़ैनब रोए पई लैतल मौत अदमनिल हयात اليوم हाउ जे मां मुखे अक मौत अची वञे हा मां अक दुनिया का पर्दो करे वञा अॼु हे ॾींहुं न ॾिसां मातत उम्मी फातिमत व अलीयुन अबी व हसनुन अखी मुझो अबो बुखा अग वियो मुझी अम्मा फातिमा भी बुखा अग जुदाई करे वई मुझो अदो हसन भी जुदा थी वियो या खलीफतल मादी वस्माल अल बाकी ए रसूलुल्लाह जा प्यारा खलीफा हुसैन ओ मुझा परदेसी भा हुसैन आओ जे मां अॼो को ॾींहुं न ॾिसां ई जुदाई अखियुनि सां न ॾिसां इमाम हुसैन पंहिंजी भेण जी या अखियुनि जे लुड़कनि वारी ऐं दर्द भरी गुफ्तगू जॾहिं ॿुधी आहे वक़ाल या उखय्यत ला यज़हिबन हिल्मुक शैतान फरमाइण लगा त ओ मुंहिंजी भेण तुंहिंजी बुर्दबारी तोखो शैतान न फुरे ओ मुंहिंजी अती ओ हैदर करार जी न्याणी तुंहिंजो सब्र काॾे वियो इहे ॻाल्हियूं हींअर करण जूं फकालत बेअबी अंत व उम्मी या अबा अब्दुल्लाह बीबी ज़ैनब चवण लगी मुझो अबो अमर घोर तोता ओ अबू अब्दुल्ला हुसैन सुना छा तो हाणे मौत जी तैयारी कई आहे
चाकू बहाने असा को जुदा चलवानी सैयदा ज़ैनब रोन लगी वखरत मग़शियन अलैहि ये चौंदे गशी तारी थी वस गिरी पई खेमे दे अंदर सैयदा ज़ैनब गिरी पईया फ़क़ाम इलैहा हज़रत इमाम हुसैन उठिया ऐं पंहिंजी भेण सैयदा ज़ैनब वटि आया उनखे उथारियो वो फरमायो जेरी मल होश में आई साईं फरमाइण था या उखैय इत्तक़िल्लाह वस्बिरी वतअज़्ज़ी बिअज़ाइल्लाह ओ मुझे प्यारी यती सब्र कर अल्लाह ते रज़ा ते राज़ी थी जगा रब जी चाहता सबके उन जे मथा राज़ी रहणो वअलमी अन्न अहलल अर्द यमूतून इमाम इब्न कसीर भाव भेण जी गुफ्तगू आंदिया मैदान करबला में वही मुहर्रम के दिहाड़े से हजरत इमाम हुसैन छातो पियो फरमाए सैयदा ज़ैनब छाती अर्ज गुजारी करे मुसलमानों जरा गौर सां ॿुधो हजरत सैयदा ज़ैनब के पाण फरमाइन था त मुझी अदी सब्र कर अल्लाह दे रज़ा ते राज़ी रह वालमी अन्न अहलिल अर्द यमूतून व अहलस समाए ला यबकून ओदी ई जमीन वारा एकड़े न्यारे जरूर उन्हनि ते मौत ईंदो आसमान वारा बेसतीन रहंदा व अन्न कुल्ल शैइन हालिकुन इल्ला वजहल्लाह अल्लज़ी खलकल खल्क बिकुदरती ओ मुझी भेण मुझे रब का सवा भी हर शे के ज़वाला फना थियण वारी आ हर शे न्यारे फना थींदी जंहिंखे रब पंहिंजे कुदरत सां जोड़ियो आहे उहा हिकिड़े न्यारे ज़रूर फना थींदी व युमीतुहुम बिक़हरी व इज़्ज़ती व युईतुहुम ऐं रब ई उन्हनि खे पंहिंजे कुवत ऐं कुदरत सां उन्हनि खे मौत ॾींदो वरी उन्हनि खे दोबारो जीआरींदो ओ मुंहिंजी ये दुनिया त मुसाफिर खानो आ ये दुनिया त परदेस खानो आ न ज़मीन वारा सताई रहंदा न आसमान वारन के बका हूंदो हर कंहिंखे हिकिड़े ॾियारे हलणो आ ओ मुंहिंजी अधी अॼु जेको दुख पहुचे चो पियो अॼु जेका आज़माइश आई आ इन जे मथां तूं सब्र कर रब जे रज़ा सैयदा ज़ैनब थी चवे अदा सब्र त कयां थी पर अॼु मूंखे मुंहिंजा अबाणा याद पिया ओ मुंहिंजे नए अबाणा रुना कीअं न हूंदा मुझे लाए मारूर न किए न हूंदा पलव पांद तन जा पलव पांद तन जा ओ भना किए न हूंदा वो मर मारो मूले न किए न हूंदा ओ या आसत में मिला शाल मार में सैत में मिला शाल मारने मिया पा मुरे तने कया किए न हूंदा वो उम्र मारो मूले रुना किए न हूंदा
हजरत इमाम हुसैन फरमाइन था भेण सब्र कर अल्लाह दी रज़ा ते राज़ी रह वह फर्दुन वहदहू वही रब अकेलो वहदहू ला शरीका उन जी ज़ात के बकाया रब का सवा भी हर शे ते फना ज़वाल अचण वारो वअलमी अन्ना अबी खैरुम मिन्नी व अखी खैरुम मिन्नी ओ मुझे अद्दी तो की खबर ना है जा मुझो अद्दो हसन मुखा भलो हो मुझो बापो अली मुखा भलो हो वलिया वलहुम वलिकुल्लि मुस्लिमिन बिरसूलिल्लाह उसवतुन हसना ओ मुझे अद्दी ओ मुझे भेड़ मुझे ला तुझे ला सपनी मुसलमान जे लाए मदीने वाले साईं जी जिंदगी में भलो नमूनो आ मातम करण पिटण पार कढण मोच पिटण यो मुझे नाने मोहम्मद जो तरीको नाए ओ ज़ैनब तू जेको ही रोवण शुरू कयो मां हुसैन तो के वसीयत कया त इहो पंहिंजो पार कढण बंद कर सब्र कर छो त मुंहिंजे नाने मोहम्मद जी तालीम सब्र वारी सुभान अल्लाह मुझा दोस्तों साईं फरमाइन था अल्लाह तफअल शयन मिन हाज़ा बाद महलिकी ओ मुझी भेणो मुझी शहादत खां पोइ ये कम वरी न कजाए रोवण गश थियण या मुंह ते हथ हणण या सीना कोबी करण ओ मुझी अती मां हुसैन तोखे इन्हनि ॻाल्हियुनि खां रोकियां थो मन थो कयां सुभान अल्लाह मुझा दोस्तों सुम्मा अखज़ बियदिहा फरद्दहा इला इंदी इमाम ज़ैनुल आबिदीन चए थो पोइ बीबी ज़ैनब के वठी मुंहिंजे हथ में ॾिनो ऐं फरमायूं त ए नबी जा घर वारो ए नबी जा अहल बैतो तव्हांजे मथां अॼु सब्र करणो आहे अॼु सब्र जो ॾियारो आहे अॼु आज़माइश इम्तिहान जो ॾियारो आहे अॼु ज़ालिम ज़ुल्म जी हद कंदो असां सब्र जी हद कंदासीं सुभान अल्लाह सुम्मा खरज इला असहाबिही पोइ हज़रत इमाम हुसैन खेमे मां ॿाहिरि निकितो पंहिंजे साथियुनि ॾे आयो फअमरहुम अन यदनु बुयूतहुम बादम मिन बाद हज़रत इमाम हुसैन फरमाए थे खेमा परे परे लॻल आहिनि इन्हनि खेमनि खे वेझो वेझो करे लॻायो करीब करीब करे लॻायो जीअं विच में विधी न थिए मथां दुश्मन पोयूं हमलो करे इन खेमन के करीब करीब करे लगायो अल्लाह यजअलु लिल अदुव मुखलिसन इलैहिम दुश्मनन जेला इन खेमन में अचण जी घटी न छजो छो तही आहिन त सदाइन मुसलमान था पर इन जे अंदर मां ईमान निकतल आहे इन ईमान जी चाशनी चखी न आहे मता ये बेहया बंदी मुझे अहल बेतन जे खीमन ते अचे हमलो कन तवा खेमा खेमन सां लाए गड्डू करे लगायो ऐं पुठा खट खणी उने में काठू विझो उने में बाहि लगायो पोयूं जीअं मथां को दुश्मन हमलो न करे जेडी महिल इमाम हुसैन जो हुकुम मिलियो साथियुनि खेमन जे पुठियां खड कोठिया खेमा वेझा वेझा करे लगायूं खेमन जे पुठो खड कोठे उन में काठो विझी उन में बाह लगायूं त हिकड़ो वडी दाढ़ी वारो आयो यजीदी लश्कर में जा वडी दाढ़ी वारो चवण लॻो त हुसैन छा मरण खां अॻु में ही पंहिंजे लाइ बाह तैयार कई अथई अस्तगफिरुल्लाह
कंहिंखे पियो चवे जेको जन्नत जे जवाननि जो सरदार आहे। असां 1500 सालनि खां पोइ पैदा थियूं, असांखे ख़बर आहे न त हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जो सरदार ऐं इहो दाढ़ी वारो जे सहाबनि जो ज़मानो आहे। नबी जो बच्चो साम्हूं बीठो आहे। इनखे इहा हदीस कोन पहुती हूंदी छा? इनखे इहा ख़बर कोन हूंदी छा त हुसैन केरु आहे? चए थो त मरण खां अॻु में ई पंहिंजे लाइ बाहि ठाही अथई छा? बसि हुनजे चवण ते इमाम हुसैन खे दिलि खे डुक पहुतो। चई त मां त जन्नत जे जवाननि जो सरदार आहियां, पर तो मूंखे बाहि जो तानो ॾिनो आहे। अलाह कंदो तूं हिन बाहि में किरंदो। लफ़्ज़ निकिता इमाम हुसैन जा, लफ़्ज़ पाक निकिता उन हिकिड़े माण्हू जे लाइ। जेकॾहिं सॼे लश्कर जे लाइ लफ़्ज़ हिकिड़ो कढनि हा त ख़ुदा जो कसम यज़ीदी तबाह बर्बाद थी वेंदो। हिकिड़ो लफ़्ज़ चवनि हा, पर सब्र जो मक़ाम हुयो ऐं इम्तिहान हुयो, परखा हुई सचनि ऐं कूड़नि जी, मोमिननि ऐं मुनाफ़िक़नि जी, काफ़रनि ऐं बेदीननि जी परखा हुई त कहिड़ो आहे जेको ईमान जी चाशनी चखण वारो आहे, कहिड़ो मुस्तफ़ा जे बचनि खे सुञाणण वारो। इमाम हुसैन फरमायो अल्लाह कंदो तूं इन बाहि में किरंदे। वो जे घोड़े ते चढ़ियल हो न, वो मुनाफिक, वो जेको बेदीन जे तानो ॾिनो इमाम हुसैन खे, अचे घोड़े डोड़ायुसि। घोड़े डोड़ियो, हालांकि उनजो पंहिंजो पालियल घोड़ो हुयो, पर घोड़ो जो डोड़ियो तॾ ॾिनई, बुल ॾिनई त उहो घोड़े तां किरियो, पर उनजो पेर रिकेब में फासी पियो। पेर रसी विचड़ी वियसि, पेर फासी पियो ऐं घोड़ो करबला में डोड़ण लॻो। डोड़ंदो रहियो पूरे लश्कर में, केॾीमहिल हेॾे डोड़े केॾीमहिल हेॾे डोड़े, विच में वारी हुई, किथे पत्थर हुया, उनजो जिस्म छिलजी वियो। दुनिया ॾिसे पई त घोड़ो कीअं पियो थो हिनखे अज़ाब ॾिए। डोड़ाए डोड़ाए फेराए फेराए जॾहिं सॼो जिस्म हिनजो ज़ख़्मी थी वियो, खल उपती लही वई, घोड़े फेराए अचे उन साॻी बाहि में उछलायुसि, उन ई महिल जली सड़ी खाध। मुझे सोने हुसैन जा लफ्ज़ जेके निकता से ईअं थी पियो। हाँ मुझा दोस्तों, हज़रत सैयदना इमाम हुसैन खेमन जे पुठियां बाहि बाराए ऐं पाण पंहिंजे साथियुनि सूधो खेमन जे अॻियों पाण वेठा। वबातल हुसैन व अस्हाबुहु तूल लैलिहिम युसल्लून व यस्तगफिरून व यदऊन व यतदर्रऊन। या 9 मुहर्रम की रात हुई जो पूरी रात वबातल हुसैन व अस्हाबुहु, इमाम हुसैन ऐं उन जा साथी पूरी रात युसल्लून, क्या पिया कनि? नमाज़ पिया पढ़नि। क्या पिया कनि? नमाज पिया पढ़नि। सुभान अल्लाह। नमाज पिया पढ़नि। व यस्तगफिरून, इस्तगफार पिया पढ़नि। व यदऊन व यतदर्रऊन, दुआऊं पिया करनि, अल्लाह जे अॻियां इल्तिजाऊं पिया कनि। सुभान अल्लाह। रब जी इबादत में हुया। ऐं हुननि वरी छा कयो जो उठ कुठूं, उठ कुही उन जो गोश्त कबाब ठाहियूं, उन सां गॾु नचण वारियूं रनूं हुयूं, उहे नचनि पियूं, कबाब खाइनि पिया, रक़्स ऐं सुरूद पियो हले यज़ीदी जमायत में, ऐं हेॾे क़ुरान पियो पढ़जे, दुआ ऐं नमाज़। अज़ीज़ान गिरामी, मूं पहिरीं अर्ज़ कयो त रुगे दाढ़ी, रुगे नमाज, बिस्तरो कंध ते खणी वञी तबलीग करण, इहो को ईमान न आहे। ईमान जी हलावत, ईमान जी लज़्ज़त जेका दिल में चखे, उहा कहिड़ी ईमान जी लज़्ज़त हुई? जंहिंखे सुञाण हुजे नबी जे घराणे जी, जंहिंखे मोहब्बत हुजे अहल बैतन जी,
जेके पाक मोहम्मद करीम जे बच्चन दी सुनास हुजे, जे दिल में आल बैतन सा उल्फत हुजे, ईमान दी चाशनी इन चखी जेके अली सा प्यारा, इमाम हसन सा प्यारा, इमाम हुसैन सा प्यारा, इने के ईमान दी चाशनी। हाँ चो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों मालूम छाछे ते रुगे दाढ़ियों रुगे पटका रुगे नमाजों पढ़न ये दीन नाहे या ईमान दी लज्जत नाहे। ईमान दी लज्जत उन चुकी जेके मोहम्मद आले मोहम्मद सा मोहब्बत नहीं जी रात थी इमाम हुसैन पे साथियों के चयो तो सुभाणे ही जेको मैदान आयो जंग जो मैदान थी रत हार भारत जिस्म वडबा जिस्म कटबा तमाम जेको वापस वञण चाहे मु हुसैन उन के पंजी बेअत में आजाद कयो वो भरी मोटी वे मुझे उन के इजाजत आ छो तो हिनन जो जेड़ो मूसा है ना तवा वञो तो तवा के मुझी इजाजत आ त ओडी मल हजरत इमाम हुसैन जा साथी अखिन में कूड़ा काढ़े रोई चवण लगा तो साईं मोटण जी जेका हींअर ॻाल्हि कई अथव वरी न चइजो असां हिन ऋण रेगिस्तान में हिन मक़तल गाह में हिन कत्ल वारी जाइ में नबी जे बचड़े के अकेलो छॾे मदीने कहिड़ो मुंहुं खणी वेंदासीं। असांजी वापस मोटी वञो तो मदीने वाले साईं जे कहिड़ो कदु खणंदासीं जे हुजूर मूंखां पुछने तो मुंहिंजे बच्चे के किथे छॾे आयो। जे क़यामत जे ॾियारे नबी जी नेणी जन्नत जी मालिकाणी हजरत सैयदा फातिमत ज़हरा जैसा का पूछे तो मुझे बचड़े हुसैन के किथे चलो ओसा केड़ो जवाब ॾींदासी ए सोना हुसैन असां जी जिंद जान बच्चा ॿार तन मन धन सब पाक हुसैन जे कदमन ता कुर्बाना। असां उहे नयूं जेके कलमो पढ़ी बेवफाई करण वारा हुजन, असां उहे नयूं जेके नबी जे बच्चे जो साथ छॾे वञण वारा हुजन। असां त पंहिंजूं जानियूं बि तुंहिंजे नाले ते कुर्बान कंदासीं छो असां दर्जा दार आहियूं कंदा आने नबीअ सां प्यार आहियूं। असां दर्जा जो पंजे तन पाक सा प्यार नया जेको मञंदो चार यार नया जो पंजे तन पाक सा प्यार नया जेको मञंदो चार यार नया तेजे कले में जो असां धार आहियूं असां दर्जा दार आहियूं कंदा आल नबीअ
असां हैदर जा दार आयूं कंदा आले नबीअ प्यार आयूं असां हैदर जा दार आयूं कंदा आले नबीअ प्यार आयूं असां यारी वारो यार मञो सुनो गौसे आज़म दिलदार मञो महबूब इलाही सरदार मञो साईं चादर जा हक़दार आहियूं असां हैदर जा हक़दार आहियूं कंदा आले नबीअ असां हैदर जा हक़दार असां फिटे को मातम कोन कयूं असां कारा कपड़ा कोन ढकियूं असां फिटे को मातम कोन कयूं असां कारा कपड़ा कोन असां झंडन अॻियां कोन झुकूं असां झंडन अॻियां कोन झुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आयूं असां हैदर जा हक़दार आयूं कंदा आले नबीअ असां हैदर जा हक़दार आयूं कंदा आले नबीअ प्यार आयूं मुझा दोस्तों जेॾीमहिल इमाम हुसैन के शहीद कयो हो इन उमर इब्न सअदिन अमर अशरत फुरसान फदासुल हुसैन बिहवाफिर खुयूली उमर बिन साद खबीस 10 ॼणनि के 10 घोड़े सवारनि के हुकुम ॾिनो त इमाम हुसैन जी लाश जे मथां घोड़ा टुरायो हत्ता अलसकूह बिल अर्द यौमिल मारका तां जो पेट ऐं पुठी बराबर थी खोली बिन यजीद असबही वो इमाम जो सिर खणी कूफे ॾे हलियो जेॾीमहिल पहुतो त कूफे जे दारुल इमारत जो दरवाज़ो बंदि थी वियो फरजा बिही इला मंज़िली इमाम हुसैन जो सिर खणी पंहिंजे घर ॾे आयो फवदहु तहत इजानतिन हिकिड़ो थां हुयो उन जे हेठों खणी सिर मुबारक ते रखियो وقال لامرأته नवार बिन्त मालिक जीतुक बिइज़्ज़ि الدهر घरवारी वेस उनजो नालो हो नवार बिन्त मालिक उनखे चई त मां सॼी दुनिया जी वॾे में वॾी इज़त वारी शइ खणी आयो जेका सॼी दुनिया में हिन वक़्तु इज़त वारी शइ आहे उहा खणी आयो आहियां फ़क़ालत मां हुआ छा हूंदो थी कहिड़ी क़ीमती शइ हली थी फ़क़ाल बिरअसिल हुसैन फातिमा ज़हरा जे बच्चे जो सिर جاء الناس بالذهب والفضة وجئت أنت براس ابن بنت رسول الله माण्हू सोने चांदी खणी अचनि तूं रसूल अल्लाह जे न्याणी जे फातिमा जे बच्चे जो सिर खणी आयो वल्लाह ला यजमउनी वइयाक फिराशुल अबदा मां कसम थी खणा अल्लाह जी इज्जत जो अॼु खां पोइ तोसां
कदे भी एक बिस्तर ते गड न थींदेसे तो का अज का वठी मु जुदाई के चुके ने साल माही तो मोहम्मद जी बचड़ी जो सुखिया बच्चे जो फातिमा ज़हरा दे बच्चे जो सिर खणी आई हुई तुम नहदत अनो मिनल फिराश बिस्तर ता उठी आई जेडीमल ही कमीनो सुतो उन माई वनी छा कयो जो इमाम हुसैन जो वो सिर मुबारक कढी वो पेशानी रत में चेहरो रुखसार गल रत में रंगीन नंढी धोती सुमारी धोती खुशबू लगाए पान उन जगह गर्दन झुकाए माई वेही रही वहाँ चवे थी तो वल्लाहि मा ज़िल्तु अरन नूर सातिअन मिन तिलकल इजानत इला समा खुदा जो कसम तो उन सिर मुबारक का आसमान ते नूर ही नूर वसे मूं ॾिठो त अच्छे रंग जा परिंदा आया जेके उन सिर जे चौधारी फड़ फड़ आवाज आयो त माई कमरे में निकरी वञो पाक रूह आया है पंहिंजे बचड़े जी ज़ियारत ये मुझी सिपाही जो कलम छा पेश करे हसनैन जो गम ये मुझी सिपाही जो कलम हर हूर हुसैन के हार बिथा हर हूर हुसैन के हार बिथा वही कर बल भगी भागी रमुड़िया पेश करे हसनैन जो गम हिया मुझी है जो कलम हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास तो चवे फज़ाइल सहाबा में इमाम अहमद बिन हम्बल रिवायत दिया जिल्द प्यो सुफ़ो 778 हज़रत इब्न अब्बास तो चे रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल मनाम बिनिस्फिन नहार मंजन ताक जो टेम यो मदीने वाली साईं के ख्वाब में ॾिठी वाक़ियो थियो करबला में हज़रत इब्न अब्बास सुतल आहे मंजन जो टेम मक्का मुकर्रमा में ख्वाब में ॾिसां थो मदीने वाले साईं जो दीदार थियो अशअस अखबर चेहरे मुबारक ते बदन ते गिरद गुबार हुयो चेहरो बुखारो गमज़दा हुयो माहू कारूरतुन फीहा दमुन हबीबन जे हथन में हिकड़ी शीशी हुई जेका रत सां भरियल हुई यल्तकितु औ यततब्बउ फीहा शैया उन शीशी के ही कन सुर्ख खून ताज़ो ताज़ो खून भरियल हुयो कुल्त या रसूल अल्लाह मा हादा इब्न अब्बास तो चेमू अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ही छा तव्हांजो चेहरो नुकारो हथ में शीशी रत सां भरियल ही छा आहे काल दमुल हुसैन व असहाबी ए इब्न अब्बास हुसैन जो उन जे साथियुनि जो रत अॼु सॼो ॾींहुं करबला में विसो रत गॾु कयो ये खून पंहिंजे रब जे दरबार में खयो
मुझा दोस्तों जरमन इमाम हुसैन जो सिर इब्न जियाद जे ज्ञान दो उन्हें खबीस जे हथ में हिकिड़ी लठ हुई ॾिसी सिर मुबारक ॾिसी चई त वल्लाह मा रअयतु मिस्ल हाज़ा हुस्ना अल्लाह जो कसम हेड़ो हसीन चेहरो मूं ज़िंदगी में दुश्मन पलीत बि मञे पियो त हसीन ॾाढो सोहणो ॾाढो लठ हथ में हुअसि इमाम हुसैन जे ये चपन ते पियो हणे लठ जेॾी महिल चपन ते हयईं हिकिड़ो पोड़ो असाबी वेठो उन चयो खबीस हटाए पंहिंजी लठ मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो मदीने वारो साईं हिन चपन खे चूसी इहा चप हुसैन जा मदीने वारो साईं चुमंदो हुयो तूं हुनखे लठ जो हणी हटाए पंहिंजी लठ इंजे तू असाबी न हुजिया वडी उम्र जो न हुजिया तोखे उपट माराए छॾिया जे कमीना मुझे सहाबियत जो ख्याल पवई थो मुस्तफा के कुल्हन जे सोर बच्ची जो ख्याल नथो पवई मुंहिंजा दोस्तो हाणे मां तव्हां खां पुछां थो त छा इहे निमाज़ी न हुया कूफे जो शहर सॼो मुसलमान न हुयो अॾायो ई कूफे जो शहर असहाबन हुयो ठहरायो ई इहो शहर आबादी असहाबन कयो मुंहिंजा दोस्तो निमाज़ी बि हुया ॾाढियूं बि हुयूं मस्जिद में बि ईंदा हुआ पर जंहिंखे नबी जे बचन सां मोहबत न हुई उन्हनि जे अंदर में छो त ईमान कोन हुयो ये सखियूं निमाज़ूं जिनमें इश्क रसूल न हुजे अदब न हुजे नबी जे अहल बैतन जो एहतराम न हुजे जंहिंमें महबूब जे बच्चन जी सुञाण न हुजे या निमाज़ कोन छॾाईंदी इहो रोज़ो कोन छॾाईंदो इहे नफ़िल कोन छॾाईंदा जेसीं ताईं सीने में मोहम्मद जी आल मोहम्मद जी मोहब्बत भुलजी न पो कंहिंजी टिकी ॾाढी ॾिसी भुलजी न पो साईं फरमाइनि था त मोमिन जी निशानी इहा अथव अलीअ सां प्यार मुनाफ़िक जी निशानी इहा आहे जो अलीअ सां बुग़्ज़ रखंदो जंहिंजे दिल में अलीअ सां बुग़्ज़ हुजे ॻाल्हियुनि में ॾिसोसि उथणी वेहणी में ॾिसोसि जंहिंखे अलीअ सां बुग़्ज़ आहे अली जे बचन सां बुग़्ज़ आहे सम्झो त खबीस आहे मुनाफ़िक आहे बेईमान आहे जहन्नम जो ॿारहं बणजण वारो आहे ही जन्नत उन्हनि जे लाइ आहे जेके अली जा हुबदार अली जे अहल बैतन जा हुबदार ईमान जी चाशनी उन्हनि खे नसीब थी आहे जिनखे नबी जे बचड़नि सां मोहबत आहे तव्हांखे मौला अली सां मोहबत आहे अली जे बचड़नि सां प्यार आहे कंहिंखे प्यार आहे प्यार आहे जेकॾहिं तोखे वाकई में सचो प्यार आहे तुंहिंजो बेड़ो पार अलमरा मा मन अहब माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां उनजी मोहबत हूंदी कंहिंसां गॾु हूंदो जंहिंसां मोहबत हूंदी पोइ जेकॾहिं तुंहिंजी मोहबत नबी जे असहाबनि सां अबू बकर सां उमर सां उस्मान सां अली सां इमाम हसन सां इमाम हुसैन सां नबी जे घराणे सां मोहबत थी त क़यामत जे ॾियारे इन घराणे सां गॾु मोहब्बत कंहिंजे निड़ ते लिखियल न हूंदी आहे इन जी मोहब्बत आहे कंहिंजे पेशानी ते लिखियल न हूंदो आहे पर उनजे कौल ऐं किरदार मां मोहब्बत मां सम्झो था न उन जो लफ़्ज़ लफ़्ज़ ॿुधाईंदो त हिन जे मन में मोहब्बत आहे उन जो उथण वेहण ॿुधाईंदो त हिनखे मदीने वारे सां मोहब्बत आहे हुज़ूर जे अहल बैतन सां मोहब्बत आहे उनजी ज़िंदगी ॿुधाईंदी इमाम मुस्लिम खे जॾहिं शहीद कयो वियो न कूफे जे अंदरि त सिपाही इब्न ज़ियाद जा
ॻोल्हनि पिया इमाम मुस्लिम खे कूफे जे शहर में ॻोल्हनि पिया मस्जिद में आया ॾिठूं त हिकिड़ो माण्हू आहे जेको निमाज़ पियो पढ़े पर ॾाढो ठाहे ठाहे इत्मीनान सां सुहिणे अंदाज़ में निमाज़ पियो पढ़े त यज़ीदी लश्करियुनि बीह रहिया जेॾीमहिल सलाम वराई पुछा की तूं इमाम मुस्लिम आहीं जी न तूं सची ॿुधा तूं इमाम मुस्लिम आहीं जी न मां इमाम मुस्लिम न आहियां सुभान अल्लाह जी या त इमाम मुस्लिम आहीं या इमाम मुस्लिम जो तूं मुरीद आहीं सुभान अल्लाह छो भला जी जेका तुंहिंजी निमाज़ ॾिठीसीं न निमाज़ अहिड़ी पियो पढ़ी जो असां सम्झो त या अहल बैत आहे या अहल बैतनि जो हुबदार तुंहिंजी निमाज़ ॿुधाए पई सुभान अल्लाह कि हाँ तव्हां सही सुञातो आहे मां इमाम मुस्लिम न आहियां पर इमाम मुस्लिम जो हुबदार आहियां हुन सां मोहबत रखण वारो आहियां सुभान अल्लाह हाँ अक्का जेकर है नबी जे बच्चन सां मोहब्बत आहे त पोइ उहो तरीक़ो अपनाइणो पवंदो न उहा वाट वठणी पवंदी न मूंखे टे ॻाल्हियूं ॿुधाया आहिनि बस उन ते अमल कई त अॼु तुंहिंजो नालो इमाम हुसैन जे ऐं मौला अली जे हुबदारनि में लिखी ॿुधाया जी जी मुंहिंजा साईं इमाम हुसैन जो हुबदार मौला अली जो हुबदार उनजी पहिरीं निशानी इहा थी जो हलाल खाईंदो बच्चन के हलाल खाराइंदो रोज़ी हलाल खाईंदो हुसैनी जवान कदे हराम न खाईंदो कदे रिश्वत न वठंदो ब्याज न वठंदो चोरी न कंदो भाड़ो न हणंदो खुर न कंदो गरीबन जा हक न खाईंदो पराए माल ते कब्ज़ो न कंदो पराए प्लाट ते कब्ज़ो न कंदो पराई शइ न फबाईंदो परावा नंग न तकींदो हलाल खाईंदो या हुसैनी हुबदार जी पहिरीं निशानी मौला अली जे मुरीद जी पहिरीं निशानी आहे त उहो हलाल खाईंदो सदो न ॻाल्हायो छा कंदो हलाल खाईंदो छा कंदो हलाल हलाल खाईंदो हाँ हाणे जॾहिं बि न तुंहिंजे अॻियां का हराम शइ अचे त बसि एतिरो ॾिसजांइ त मां अली जो मुरीद आहियां जी मुंहिंजा साईं इहा ॻाल्हि ज़रूरु यादि कजांइ त मां दिलबर साईं जे दर तां थी आयो कॾहिं बि हराम जे वेझो न वञजांइ हराम न खाइजांइ हलाल खाइजांइ बच्चन खे बि हलाल खाराइजांइ ऐं ॿियो हज़रत मौला अली जे मुरीद जी ॿी निशानी इहा थी जो निमाज़ जमायत सां पढ़ंदो छा कंदो निमाज़ जमायत सां पढ़ंदो अकेलो न ज़ोरैन मग़रिबैन जो नालो वठी अकेलो न छिड़ विछड़ न ला जुमातुन वाला जमाअत न जुमो पढ़े न जमात पढ़े यो मौला अली जो मुरीद न मौला अली जे मुरीद जी ॿी निशानी इहा आहे त उहो निमाज़ जमायत साण पढ़ंदो यज़ीदुनि जा हथ हेठि हुजनि हुसैनी हथ मथे कनि इब्न ज़ियाद जे मञण वारनि जा हथ भली हेठि हुजनि पर मौला अली शेर खुदा के मञण वारा हथ मथे करे चओ त निमाज़ जमायत सां पढ़ंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह मुंहिंजो उम्मीदूं भेनरूं उहे बि हथ मथे खणनि जेके खातून जन्नत फातिमत ज़हरा जी कचहरी चाहिनि थियूं उहे नियाणियूं बि हथ मथे खणी चवनि त निमाज़ 5 वक़्त पढ़ंदियूं औरत ते जमायत फर्ज़ न आहे औरत अकेली पढ़ंदी पर पढ़ंदी ज़रूर निमाज़ न छॾींदी जेका छॾे थी है यज़ीद जी मुरीद यानी जेका पढ़े थी अली जी मुरीद सुभान अल्लाह ऐं यज़ीदियुनि जा मुंह ई परे खां पधरा अक्का ऐं सोणे हुसैन जे हुबदारनि जा चेहरा ई परे खां पधरा
जा मुख मुरकंदा है, उन जा चेहरा नूर वारा हुंदा है, उन जे मुहन में मणिया हुंदी है, मणिया। सुभान अल्लाह। हां वरी रंग कारो छो न हुजे पर मुंह में नूर हुंदो, नूर। खबर पवंदी त अली जो हुबदार जो अचे, खबर पवंदी त सोने हुसैन जो हुबदार जो अचे। हां ऐं टी निशानी सोने अली जे हुबदारन आशिकन जी टी निशानी आ जो उहे आलिमन ऐं अल्लाह वारन जी सोहबत में वेहंदा। सुभान अल्लाह। अल्लाह वारन जी संगत ऐं सोहबत में वेहंदा। इन मुहम्मदी महफिलुन का परे न थींदा। मुनाफिक हिन महफिलुन का टहंदो आ, मोमिन के कशिश थींदी। फोन कई साईं अज पेरियों आचार आ, जलसो आ, भाड़ो कोने रोआ थो वेठो। मुझो दिल न लोड इंशाअल्लाह तोखे भाड़ो मिली वेंदो, दिल सची। थोड़ी देर खां पोइ फोन कई साईं भाड़ो मिली वियो, मां अचां। सुभान अल्लाह। जिते यार जी ॻाल्हि थिए, जिते महबूब जी ॻाल्हि थिए, उनजे लाइ त कशिश थींदी आहे, दिलि में फ़क़ीर थींदी आहे। जी मेरा साईं जी। हाँ सच पुछो त मां ही पहिरियों आचर वेठो ॻणींदो आहियां त कॾहिं आचर ईंदो, मुंहिंजा बचड़ा ईंदा, ओरे परे खां ईंदा त मां उन्हनि खे पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं। हाँ तव्हां ईंदा आहियो न त मुंहिंजी दिलि ईअं बाग बहार थी वेंदी आहे। अल्लाह तव्हां खे आंदो तव्हां जे सदके रब मूंखे उहा मजलिस नसीब कई आहे जंहिंजो मौला अली पंहिंजो मुतालबो कयो आहे। तव्हां चूंडजी परे 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 खां अचो था, ही महफ़िल सजाए जेदी मूंखे बि हिन में हाज़िरी जो मौक़ो मिले। सुभान अल्लाह। ऐं फरमाइनि था मुत्तकी मोमिन खुश नसीब जूं टे अलामतूं आहिनि। हलाल खाईंदो, नमाज़ जमात सां पढ़ंदो, आलिमन अल्लाह वारनि जी सोबत में वेहंदो। बदबख्त बदनसीब मुनाफिक माण्हू जूं टे निशानियूं आहिनि। खाईंदो त हराम खाईंदो, नमाज़ न पढ़ंदो, जे पढ़ंदो त वरी बिना जमात जे पढ़ंदो, ऐं अल्लाह वारनि आलिमन सालिहन जी सोबतुनि खां परे भॼंदो। या बदबख्त जी निशानी अल्लाह जो शुक्र कर, तूं खुश नसीब आहीं। अल्लाह जो शुक्र असां हुसैनियत, असां मौला अली जा हुबदार आहियूं, हैदर करार जा मुरीद आहियूं। अल्हम्दुलिल्लाह। हाँ मैनू को जीवे न छदे तो संभलियां दे हथ लजवे, तो संभलियां दे हथ लजवे। मैनू को जीवे न छदवे तो संभलियां दे हथ लजवे, तो संभलियां दे हथ लजवे। असा छड़ना तेरा डरना, तेरे दरवाजे ते मरना, तेरे दरवाजे ते मरना। सानू रोज़े हशर दा डरना, साडा तू वकील ते जजवे, तू संभलियां दे हथ लजवे, तू संभलियां दे हथ लजवे। शुक्र आहे रब जो भलन जे हथ में, दामन में असांजा हथ आहिनि। अल्लाह वारनि सां असांजी निस्बत आहे, जंहिंजो मुतालबो मौला अली कयो आहे, उन संगत में रब असां
या सोबत न छॾबी इंशाअल्लाह या संगत न छॾबी जी जी मुझे साईं हाँ शैतान भी इन इंतजार में आ त कदें तो ताके हिन सोबत को परे करे जे नी हिन सोबत का परे थियो उन दी शैतान जो शिकार थी बेटा ये मजलिस न छड़ियो अच वञण को ऐं सच्चा हुबदार थियो ऐं ईमान वारी उहा हलावत ऐं उहा लज़्ज़त भी मिलंदी हिन सोबत में हिन संगत में जा उहा ईमान वारी चाशनी नसीब थींदी जॾहिं उहा चाशनी ईमान वारी मिली वई त दुनिया आखिरत में तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा रब करीम इंशाअल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए आमीन ज़ुहर नमाज़ पढ़ंदासीं उन खां पोइ लंगर थींदो पोइ तव्हां आमीन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर आमीन साइलनि जा सुवाल पूरा कर आमीन मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे ये मुझा मौला हिन महफिलुनि खां असांखे परे न कजा पंहिंजे वलीअनि सालिहनि जी संगत खां असांखे परे न कजा ये मुझा मौला असांजे हीणे हाल ते रहम करम फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه أجمعين